नाज़रीन ख़बर शामिल कयूं था कंदकोट में अब्दुल खालिक चाचड़ रिपोर्ट मूजिब कंदकोट लग जागीरानी ऐं चाचड़ बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की थियो। फायरिंग में हिकु ॼणो क़तल, लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। फायरिंग जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी ॿुधाए पियो वञे। कंदकोट भरिसां दुरानी मर थाणे जे हद कच्चे वारे इलाइक़े जे ॻोठ रेस मींगल खान चाचड़ में जागीरानी ऐं चाचड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणो खूनी तकरार ॿीहर भड़की थियो। जागीरानी बिरादरी जे हथियारबंदनि जो चाचड़नि जे घरनि ते हमिलो। ॿिन्ही तरफ़नि खां फायरिंग जी ॾिवठ में काड़ा चाचड़ पाड़े जो हिकु नौजवान ज़फ़र चाचड़ मौक़े ते मारिजी वियो। वाक़े जो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो। नौजवान जो लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। कंहिं बि वक़्तु खूनारेज़ी वधण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ कंदकोट।